जय झूलेलाल। भोपाल खां मां अशोक छाबड़िया सिंधी शख्सियत में तव्हांजो स्वागत थो कयां। अॼु 14 नवंबर बाल दिवस आहे। अॼु असां सां जेका शख्सियत जुड़ियल आहे उहा हिकु टीचर ऐं गृहिणी रहियूं ऐं ॿारनि जे प्रति उन्हनि जो ॾाढो स्नेह रहियो आहे। त अॼु बाल दिवस जे उपलक्ष्य में अॼु मां उन्हनि खां कुझु पुछणु चाहींदुमि। उन खां पहले मां तव्हांखे हिकिड़ी ॻाल्हि ॿुधायां। बचपन भी कमाल का था, बचपन भी कमाल का था। खेलते खेलते चाहे फर्श पर सोएं या छत पर जब आँख खुलती थी तब हम बिस्तर पर होते थे। त जय झूलेलाल। जय झूलेलाल। लवीना मैडम, तव्हां खां मां इहो पुछणु चाहींदुमि कि तव्हांजी शिक्षा केसि ताईं थी आहे? मुंहिंजो M.Com कंप्लीट हो शादी खां पहिरीं। अच्छा। पोइ शादी खां पोइ मां LLB कंप्लीट कयो आहे। जी। हींअर ई कंप्लीट कयो आहे। जी जी। शादी खां पहिरीं मां टीचर रहंदी हुअसि। 8 सालनि में मूंखे टीचर जो एक्सपीरियंस आहे। कहिड़े स्कूल में पढ़ाईंदा था? कॉन्वेंट स्कूल में पढ़ायो। कहिड़ो कॉन्वेंट? सेंट जोसेफ? सेंट मेरीज कॉन्वेंट स्कूल। अच्छा, इंदौर में। अच्छा, महू में पढ़ाईंदा। मां महू जी आहियां। अच्छा अच्छा। मां ॿियनि स्कूलनि में बि पढ़ायो आहे। कर्नल्स एकेडमी आर्मी जो स्कूल हो। तव्हांखे ॿारनि जो ॾाढो अनुभव आहे? ॿारनि जो ॾाढो अनुभव आहे। जी। मां 11th में पढ़ंदी हुअसि खुद। जी। तॾहिं खां मां ट्यूशन पढ़ाइण शुरू कयो। अच्छा अच्छा। तॾहिं मुंहिंजो हिन में टीचिंग में रुझान वियो। जी जी जी। पोइ टीचिंग में अॻियां वधंदी वियसि और तो एक्सपीरियंस थींदो। असांखे ॿारनि जे बारे में विस्तार सां ॿुधाईंदा। ॿारनि जो रहन सहन, खान पान, पढ़ाई ऐं उन्हनि जी पिटाई कंहिं महिल कजे, इहे सभु ॿुधाईंदा असांखे। सभिनि खां पहिरीं त रहन सहन ईंदो आहे सभिनि खां पहिरीं घर मां। जी। घर में ॿारनि खे जेका संस्कार आहिनि, शुरू खां ई जेका संस्कार मिलंदा, माता पिता खां जेके संस्कार मिलंदा आहिनि, जेका मिलंदा आहिनि, उहे ई उन्हनि खे अॻियां वधाईंदा आहिनि। जी जी। जेको चइबो आहे कि कैरेक्टर मेक्स अ ह्यूमन बीइंग। जी। चरित्र अगरि ठवंदो, शुरू में अगरि चरित्र ठवंदो, इनखे ॿाहिरि ॿुधाईंदा त उहो ॿार सुठो इंसान ठवंदो। जी जी। अॼुकल्ह चाहे माउ पीउ चाहिनि था कि मुंहिंजो ॿारु हिन डॉक्टर ठहे, इंजीनियर ठहे, स्पेस में वञे, एस्ट्रोनॉट बने, पर हू हीअ लेकिन हो इंसान ठहे। इन भाई इंसान ठहंदो त मॉरल कैरेक्टर अचे। जी 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 जी। तो ॿारनि में हू शइ बिल्ड थिए कान थी। अच्छा। तो हाइपर त उन लाइ छा करणु खपे असांखे? ॿारनि खे असांखे छा करणु खपे? सभिनि खां पहिरीं त स्कूलनि में मॉरल एजुकेशन कान। जी। असांजे टाइम मॉरल एजुकेशन हूंदी। जी। स्पेशली क्लासेस थींदी मॉरल एजुकेशन। जी जी। हाणे कुछ स्कूलनि में ये शुरू भी कयो अथऊं कि भाई मॉरल एजुकेशन जे लाइ कुछ, पर फुली या स्मार्ट क्लास के चवंदा आहिनि, स्मार्ट क्लास लगाइनि था ॿारनि लाइ। स्मार्ट क्लास से भी कुछ कान थो थिए। फुली फोकस्ड मॉरल ते कान। जी जी जी। बेसिक वैल्यूज, रिस्पेक्ट कीअं करणो आहे वॾनि जो, जी, हू सेखारनि कान। हा, इहो त स्कूल में कोन, इहो त माउ पीउ ही सिखाए सघंदा आहिनि। स्कूलनि में भी कान थो थिए। ॿार टीचर्स जी भी वैल्यू कान था कनि। जी जी जी। पहिरीं त टीचर अगर चयो जे कोई ॿार कंदा, हमारी मैम ने बोला है, जी, मम्मी हमारी मैम ने बोला है। हाँ। और मैं पढ़ाईंदी हुअसि ट्यूशन में भी ना, तो ट्यूशन वाला ॿार भी दीदी मैम ने बोला है। हाँ। तो मैम जो हेड़ो इम्पैक्ट हूंदो ॿारनि जे, मैम जो इंप्रेशन रहंदो ॿारनि जे मथां कि भाई मैम चयो आहे त इहो कमु करणो आहे। जी जी। थींदो ई, पर अॼुकल्ह उहो थिए ई कान थो। त इहो मॉरल कैरेक्टर ॿारनि जो कीअं ठहे, इहो मतिलबु टीचर जे माध्यम सां ई थी सघंदो आहे। टीचर जे माध्यम से। अॼुकल्ह मां इहो ॾिसां थो ॿारनि में सहनशीलता ॾाढी घटि थी वई आहे। थोरो ॿारनि खे चिल्लाए त पंहिंजे कंहिं बि ग़लति कम में था निकिरी वञनि। ॿार मोबाइल्स ते गेम्स था खेॾनि पिया, ॿारनि खां मोबाइल खसे वटि त नाराज़ था थी वञनि, जंहिंजो इम्पैक्ट माउ पीउ जे मथां थो अचे डायरेक्ट। त उन सां कीअं बचाइजे ॿारनि? सभिनि खां पहिरीं त मां हीअ ॻाल्हि चवंदासीं, असां माउ पीउ ज़िम्मेदार आहियूं। छोकी असां उन्हनि खे सुविधाऊं ॾाढी ॾिनी आहे। त हुननि सुविधाउनि जे करे छा थो थिए, हू दुविधाउनि में था पइजी पिया वञनि। हुननि खे चाहे हर कंहिं ॻाल्हि लाइ असां न त चऊं कान था, और ॿाहिरि दुनिया में निकिरनि था। मां त इहो ॾिठो ख़ासि करे सिंधियुनि जे घरनि में त ईअं आहे कि माउ पीउ पाण ई ॿारनि खे मोबाइल था ॾियनि, ॿार सॼो ॾींहुं मोबाइल गेम्स था खेॾनि पिया, ॿाहिरि जो गेम्स भी ख़तमु थी वियो आहे ॿारनि जो। त उन्हनि जो मॉरल कैरेक्टर कीअं ठहे? ऐं ॿार गेम्स था खेॾनि पिया मोबाइल ते। गेम्स में पूरे टाइम, मुंहिंजा ॿार भी मोबाइल में ई आहिनि। हा, त उहो उनखे कीअं रोकजे, इहो ॿुधायो न तव्हां असांखे। रोकण लाइ सभिनि खां पहिरीं त थोरो स्ट्रिक्ट थियणो पवंदो। भई चइबो आहे समाज ऐं देश जो निर्माण ॿार कंदा। इहे ॿार अॻिते हली असांजो भविष्य आहिनि ॿार। त उहे कीअं ठहंदा अगरि असां ॿारनि खे हाणे ई ॿाहिरि आउटडोर गेम बंदि करे छॾियूं, मोबाइल ॾेई छॾियूं, त कीअं ॿाहिरि गेम्स कंदा? घर में ही पाण खे माहौल करणो पवंदो। मां ॿारनि सां है ना फुटबॉल खेलंदी आहियां, बॉल कैच कंदी आहियां ॿारनि। त इहो तव्हां मदर फादर खे संदेश ॾींदा कि भई ॿारनि सां गॾु पाण वेही खेॾनि नंढनि ॿारनि सां? पहिरीं असां चोर सिपाही खेलते थे। जी। मैं भी खेलती हूँ बच्चों के साथ। आज वो माहौल नहीं है। जी जी जी। चंगा ईटी डकर चंगे स्टे और पंहिंजो सांप सीढ़ी और ये जेके ये गेम्स हूंदा इंडोर गेम
हाँ। वो बच्चे है ना वो एक्साइट बहुत हाइपर थी हैं, ॾाढा हाइपर। हाँ तो ॿारनि जो गुस्सो ॾाढो हाई थोड़े में ही ॾाढो हाइपर थो थिए त उन्हनि जो गुस्सो घटि कीअं थिए इन लाइ ॿुधायो उनजे खान पान में कुझु बदलाव कजे या छा उन्हनि जे रहन सहन में चेंज कजे इहो ॿुधायो। खान पान तो सुठो ही आजकल सभी हाँ, घरन जो हाँ, खान पान तो हेल्दी फूड खाइए वो हाँ, तो सब पेरेंट्स हाँ, को नॉलेज है हाँ, और वो फॉलो भी कर रहे हैं और सभिनि का वॾी ॻाल्हि है रूटीन। हाँ, रूटीन खाने ॿारनि जो हिकु रूटीन शिक्षा ऐं प्यार ॿारनि जो इहो आहे अधिकार त छा असां उन्हनि खे प्रॉपर शिक्षा ॾियूं था या प्रॉपर प्यार ॾियूं था ॿारनि खे। शिक्षा त ॾियूं था पर प्यार वधीक था ॾियूं। अच्छा उहो थोरो घटाइणो पवंदो। प्यार ये तव्हां ॾाढी बढ़िया ॻाल्हि कई कि ॿारनि खे असां प्यार वधीक था ॾियूं जंहिंजे करे ॿार बिगड़नि था त उन जे सुधार जे लाइ असां ॿारनि जूं सुविधाऊं घटि कयूं उन्हनि खे असां सुविधाऊं घटि करणियूं पवंदियूं उन्हनि खे न चवणो बि पवंदो। हा भली असां वटि सभु कुझु हुजे पर असां ॿारनि खे मना कयूं त असां वटि कोन अथव सम्झे न त हो पंहिंजा ॿार पंहिंजी पढ़ाई लिखाई में उन पासे ॾाढो ध्यानु ॾींदा उन्हनि जूं सुविधाऊं घटाइणियूं पवंदियूं। तव्हां चवण जो मतिलबु सुविधाऊं घटाइणी पवंदियूं जी जी न चवणो ई पवंदो। अॼु असां बि सक्षम आहियूं हाँ सब कुछ दे था सघूं पर मां कोशिश कंदी आहियां ये नहीं दिला के दूंगी ये नहीं करके दूंगी मां एक मां आहियां पंहिंजो एक्सपीरियंस शेयर कयां ये नहीं होगा तो थोड़ी देर ॿार मूंखां नाराज थींदा आहिनि। अच्छा वो फिर समझ जाते हैं वापस हो जाते हैं। लवीना मैडम मां त तव्हांखे काका ट्रेडर्स जे नाले सां सुञाणा काका साईं मुंहिंजा ख़ासि मित्र हुया तव्हां उन्हनि जी बहू आहियो सम्झे त मां तव्हांखां हिकिड़ी ॻाल्हि ॿी इहा पुछणु चाहींदुमि कि ॿारनि जे अलावा असां ॿारनि खे छा व्यंजन था परोसियूं ॿारनि खे असां छा घर जा सिंधी व्यंजन परोसियूं था कि असां उहो नूडल्स बर्गर ऐं लंच बॉक्स में बि इहो ई था ॾियूं जंहिंसां उन्हनि जो मॉरल ख़राब थो थिए पियो। बैलेंस असां त थोरो सिंधी बि और थोरो ॿारनि जी डिमांड्स बि थोरो जो कि स्कूल में ॿार वञनि था जी जी त ॿिया ॿार भी नूडल्स और मैगी वठी था खणी था अचनि तो थोड़ा थोड़ा वो ये भी करना चाहिए बच्चों करणु खपे ॿारनि लाइ थोड़ो थोड़ो। अॼुकल्ह त ॿार थोड़ा ही वॾो था थियनि तो माँ पी जी मजाक था डालें कि पापा आपने हमारे लिए किया ही क्या है। भाई पापा की और माँ की जिंदगी हो गई आपकी जिंदगी संवारने में और उन खां पोइ वॾो थी करे ईअं था चवनि पिया कि आपने हमारे लिए क्या किया है। त मूंखे हिकिड़ी कहाणी पई यादि अचे कहाणी त लंबी आहे पर उन पीउ पंहिंजे ॿार खे इहो ॿुधायो कि असां तव्हांखे हेसि ताईं खणी आयासीं इहे ई असां तव्हांजे लाइ कयो आहे हाणे अॻिते छा करिणो उहो तव्हांखे करिणो आहे त उन बारे में ॿुधायो असांखे। उन बारे में त इहे चवंदसि मां कि ॾिसो अॼु चाहे ॿार सोशल मीडिया में हू थी आहिनि जी सोशल मीडिया में सब ज्यादा सोशलाइट हो गए तो उनको पेरेंट्स दिखते नहीं जी उनको बाहर वाले ज्यादा अच्छे लगते हैं उनको बाहर वाले ज्यादा की और फ्रेंड्स दिखते हैं वो ज्यादा मम्मी उनकी मम्मी ने ज्यादा नंढे ॿारनि खे त मां इहो चाहींदुमि नंढे ॿारनि खे त असां मोबाइल जी जॻह ते खिलौना ॾियूं जीअं पहले ॾींदा हुआसीं कि अॼुकल्ह त प्लास्टिक जा लकड़ी जा सभु खिलौना था अचनि असांजा आदरणीय प्रधानमंत्री मोदी जी बि चवनि था कि ॿारनि खे देसी खिलौना ॾियो तव्हां इहे अंग्रेजी खिलौना न ॾियो त उन बारे में छा चवंदा तव्हां। छा आहे कि अब देसी खिलौना ॾियूं था त उन्हनि सां खेलनि कान था खेलनि कान था त हम इससे बोर हो गए हाँ और मोबाइल में देख रहे हैं तो मम्मी ये वाला चाहिए तो उन्हनि ॿारनि खां मोबाइल कीअं छॾाइजे इन बारे में ॿुधायो न असांखे। मोबाइल तो वो धीरे धीरे थींदो थोड़ो पेरेंट्स के टाइम के 1 घंटा लोगे आप उससे ज्यादा नहीं लोगे धीरे धीरे उन्हनि में ही घटि कराइणो पवंदो पूरी तरह सां त अभी पाण कराए कान था सघूं क्योंकि हिन मोबाइल से फायदा भी आहिनि घणेई। मां त चवंदुमि सारे बच्चे एक समान हमको देना है उन पर सही ध्यान त असांखे ॿारनि ते सही ध्यानु ॾियणो पवंदो ऐं अॼु अगरि असां न ॾिनोसीं त असांजा बि ॿार बिगड़जंदा इन में कोई दो राय कोन्हे सम्झे न। मोबाइल बि ॾियणो आहे त उनजो हिकिड़ो टाइम फिक्स हुजे ॿारनि जो टाइम टेबल फिक्स हुजणु खपे कि काएं बजे तव्हांखे उथणो आहे काएं बजे पढ़णो आहे काएं बजे ट्यूशन वञिणो आहे ऐं घणी देरि तव्हां मोबाइल सां खेॾंदव ऐं हे तव्हांजो रोटीअ जो शेड्यूल हे अथव कि हेतिरे बजे तव्हांखे रोटी मिलंदी हेतिरे बजे त असां छा घरनि में ईअं करे था सघूं ईअं शेड्यूल ठाहे था सघूं। हाँ ठही तो सके रात जो अगर बाहर टाइम से सुमन तो सब टाइम से हो सकता है। आज मोबाइल के कारण बच्चे लेट नाइट मोबाइल चला रहे हैं तो सुबह उठने में स्कूल जाने में उहे ई आहे न ॿारनि खे असां टाइम टेबल ठाहे ॾियूं। मां तव्हांखे ॿुधायां मां पंहिंजे ॿारनि जे लाइ टाइम टेबल ठाहींदो हुउमि कि तव्हांखे काएं बजे पढ़णो आहे काएं बजे उथणो आहे काएं बजे छा करिणो आहे त असांजा नंढा जेसिताईं नंढा हुआ तेसिताईं त टाइम शेड्यूल हलिया हाणे वॾा थिया आहिनि हाणे उन्हनि जो पंहिंजो टाइम शेड्यूल आहे हाणे असांजे माउ पीउ नथा मञनि कि असां पंहिंजे टाइम सां हलंदासीं। ऐं अॼुकल्ह ॿारनि में हिकु ॾाढी वॾी शिकायत आहे जेके बि यंग्स ॿार आहिनि त उहे सॼी राति था जाॻनि पिया ऐं
सुबह जो देर ताईं सुम्हनि था, जॾहिं की चइबो इहो आहे कि सूरज खां पहले उथंदासीं त असां स्वस्थ रहंदासीं, त असां ॿार स्वस्थ कीअं रहंदा? उन्हनि जे शेड्यूल लाइ ॿुधायो तव्हां असांखे। सब इहो ई आहे कि रात जो टाइम ते सुम्हनि, बस रात जो टाइम ते सुम्हनि और मोबाइल के साइड उन्हनि खे थोड़ो हेड़ो ठाहिणो पवंदो, उन्हनि खे हेड़ो पक्को करणो पवंदो जी कि आप रात को मोबाइल चलाओगे तो आपको आंखों की दिक्कत हो, आपकी आंखें खराब हो जाएंगी, आपको नींद की मतलब बीमारियां होंगी, ऐसा वैसा उनमें बीज पूरा ऐसा पक्का बीज उनको डालना पड़ेगा उनके अंदर कि बाहर ही गाल के समझन। भले तव्हां ॾींहं जो हलायो, कलाक हलायो, उन्हनि खे हेड़ो पक्को बीज हेड़ो ठाहिणो उन्हनि में विझणो पवंदो कि ॿार समझनि। और मोबाइल के सभिनि जे घरनि में, मां सभिनि जे माउ पीउ खे चवंदसि। ॾाढो बढ़िया लवीना जी, तव्हां सां ॾाढी बढ़िया मुलाक़ात थी असांजी सिंधी शख्सियत में। तव्हां खां मां हिकिड़ी ॻाल्हि पुछणु चाहींदुमि कि तव्हां सिंधी शख्सियत आहियो, तव्हांखे सिंधी व्यंजन कहिड़ो पसंदि आहे? सिंधी व्यंजन मूंखे खाइण पीअण जी त मां शौक़ीन आहियां। कोई सिंधी व्यंजन जो नालो ॿुधायो जेको तव्हांखे पसंदि हुजे, दिलि सां वणंदो हुजे। सेल भिंडी वणंदी आहे, सेल भिंडी। सेल भिंडी, आलू से सयूं आलू, ये सिंधियुनि जो। जी जी, सेल भिंडी में बसर वग़ैरह पवंदो आहे छा? बसर पवंदो आहे। जी जी जी, असांजी मम्मी ठाहींदी आहे। अच्छा अच्छा, ॾाढी सुठी ठहंदी आहे। आहे। तव्हांखे ईंदो आहे कि न ठाहिण की मम्मी ठाहींदी आहे उहो खाईंदो असां? मतलब मम्मी जे हथ में जेको टेस्ट हूंदो सुठी ठहंदी आहे। वो त खैर वॾनि जे हथ में टेस्ट आहे, वो त सवाल ई न आहे, पर तव्हां घर में ठाहींदा हो सिंधी व्यंजन ठाहींदा? हां, सिंधी व्यंजन ठाहींदी आहियां। अच्छा, मां हिकिड़ी ॿी ॻाल्हि तव्हांखां पुछणु चाहींदुमि कि अॼुकल्ह ॿार घरनि में सिंधी नथा ॻाल्हाइनि पिया, ॿाहिरि त छॾ घर में बि नथा ॻाल्हाइनि, त उहो कीअं ॻाल्हाइनि उन जे लाइ ॿुधायो तव्हांखे। सिंधी ॻाल्हाइण त हाणे मां बि सिंधी हिते ई अची सिखी आहियां। मां पंहिंजे घर में कान ॻाल्हाईंदी आहियां, हिते शादी खां पोइ मां बि अहिड़ी सिंधी ॻाल्हाए थी सघां। अच्छा पहिरीं त असां मतलब तव्हां हिते सिखिया हो न सिंधी? हिते अची सिखी आहियां। ये ॾाढी सुठी ॻाल्हि आहे। महू में असांजे घर में ईअं हिंदी में ई ॻाल्हाईंदा हुआ। अच्छा, ॾाढी सुठी ॻाल्हि आहे। यूएन में 20 नवंबर 1954 जे ॾींहुं बाल दिवस मल्हायो वेंदो आहे। ईअं ई भारत जे अलावा ॿियनि देशनि में बि बाल दिवस मल्हायो वेंदो आहे। भारत में 14 नवंबर, चीन में 4 अप्रैल, पाकिस्तान में 1 जुलाई, अमेरिका में जून जे 2nd वीक ते मल्हाईंदा आहिनि बाल दिवस। ब्रिटेन में 3 अगस्त ते, जापान में 5 मई ते और पश्चिम जर्मनी में 20 सितंबर ते बाल दिवस मल्हायो वेंदो आहे। ऐं कई कंट्रियूं अहिड़ियूं आहिनि जिते 1 जून ते बाल दिवस मल्हायो वेंदो आहे। बेटी हो या बेटा, आपका नाम रोशन करेंगे, साथ ही बड़े बड़े काम करेंगे और देश का, समाज का नाम रोशन करेंगे। जय झूलेलाल। लवीना जी, तव्हां सां ॾाढी सुठी सिंधी शख्सियत में मुलाक़ात थी। ईअं तव्हां सां अगली बार वरी मिलंदासीं असां। धन्यवाद। जय झूलेलाल। जय झूलेलाल। सिंधी शख्सियत कार्यक्रम असांजो तव्हांखे कीअं लॻो असांखे ज़रूरु ॿुधाईंदा, व्हाट्सअप ते, मोबाइल ते ज़रूरु शेयर कंदा। और मुंहिंजो मोबाइल नंबर अथव 9229430047।